महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी हिकु दफ़ो ॿीहर आल सिंध पिरानी टीचर एसोसिएशन पेटियल सिंध जो सदर आहियां। साईं मुमताज़ अली शाह साहब ही ज़िले सखर जो पेटियल जो सदर आहे, प्रेसिडेंट आहे। अब्दुर्रहमान घुमरो साहब हे तालके बागड़ी यूनिट सारी ज़िले जो जेको आहे जनरल सेक्रेटरी आहे सखर जो। अब्दुल ख़ालिक महर साहब ही मुशावरती काउंसिल मरकज़ जो मेंबर आहे। साईं ख़ैर मोहम्मद सुमरो साहब ही ज़िले खैरपुर जो जेको आहे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे। साईं मोहम्मद ज़कीरिया बुढ़ो साहब ही तालके रोड़ी जो जेको आहे पेटियल जो सदर आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोहतरम दोस्तो, अॼु असीं इल्म जे अज़मत जे अमीन जे हैसियत सां अवां कलम धड़नि जे ख़िदमत में कुझु गुज़ारिशूं खणी पहुता आहियूं। हिकु हवाले सां असां ऐं अवां साॻे कलम क़बीले जा फ़र्द आहियूं। उन जे करे असीं सिंध जे शऊर जो केस खणी अवां वटि पहुता आहियूं। उमेद त अवां असांजे आवाज़ खे सग बख़्शे इक़्तिदार जे मनसब ते मसनद ते वेठल आला अफ़सरनि ताईं पहुचाइण में असांजो वसीलो बणंदा। दोस्तो, गुज़िरियल केतिरे अरसे खां सिंध जो पढ़ियल लिखियल अदीब ऐं शाइर वज़ीर तालीम सैयद सरदार शाह साहब इक़्तिदार जे नशे में मस्त थी मुसलसिल सिंध जे उस्तादनि खे नफ़सियाती तौर ते हिरासा करण सां गॾोगॾु उस्तादनि ख़िलाफ़ बदकलामी, बदज़बानी, तौहीन आमेज़ रिमार्क्स पास करण में मसरूफ़ अमल आहे। कॾहिं उस्तादनि खे जाहिल त कॾहिं आंगूठे छाप जा लक़ब ॾेई लफ़्ज़ी तस्कीन हासिल कंदो रहे थो। सिंध जे पुरसुकून तालीमी ऐं तदरीसी माहौल में खलल विझण लाइ कॾहिं टीचिंग लाइसेंस के उस्तादनि जे महकमाती तरकिन सां मशरूत करण त कॾहिं सीनियर उस्तादनि ते इल्ज़ाम लॻाइण त उहे बिना टेस्ट जे भर्ती थियल आहिनि। उन जे करे उन्हनि खां ॿीहर टेस्ट वठण त वरी कॾहिं स्कूलनि खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तोड़े कनि फर्दनि खे हंजम ॾियण लाइ एडॉप्शन जी पॉलिसी ते ज़ोर ॾियण ऐं ताज़ो इंस्पेक्टर भर्ती करण जहिड़ा गैर मामूली ख़्याल वर्जाईंदो वधे थो, जंहिंसां हिकु तरफ़ तदरीसी माहौल में बिगाड़ पवण जा इम्कान आहिनि त ॿिए तरफ़ उस्तादनि में बेचैनी पैदा थी रही आहे। दरअसल वज़ीर साहब पंहिंजी उन ज़हनी इख़्तिराह वारी नाकाम एजेंडा खे नाफ़िज़ करण लाइ बदनीयत ते बदल हिकु मुहिम जारी शुरू करे छॾी आहे, जेका मुहिम जो ही खां सवाइ कुझु बि न आहे। वज़ीर साहब उन मुहिम जो लाइ उस्तादनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ महाज़नि ते जंग करण लाइ कुमक गॾु करण में मसरूफ़ अमल आहे।